बिटशा मां ख़बर ॾींदा हलो त टाउन कमेटी बिटशा पारां शहर जी सफ़ाई सुथराई वारो अमल तेज़ करे छॾियो। पीर मोहल्ला, शेख मोहल्ला, लतीफ़ कॉलोनी, बिटशा, बुगिया मोहल्ला, तंबूरा चौक, दरगाह चाड़ी, अलावाला चौक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर रखण लाइ सफ़ाई वारो कम जारी आहे। टाउन ऑफिसर बिटशा मोहम्मद अली नंदवाणी चयो आहे त टाउन वारो सफ़ाई वारो अमलो हर रोज़ जी बुनियाद ते सफ़ाई सुथराई जो कम तेज़ी सां करे रहियो आहे। हर मोहल्ले जी हर घटी जी सफ़ाई कराए रहिया आहियूं। शहरनि तोड़े आम ज़ाइरनि जी परेशानी खे दूर करे रहिया आहियूं। असां साफ़ सुथरो माहौल पैदा करणु चाहियूं था, सुठो निज़ाम क़ाइमु करणु चाहियूं था। इंशाअल्लाह वधीक महिनत कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।